साईं मूंखे साहब हींअर ख़बर पई कई आहे त ही कुझु मसइला काबीना हल करे छॾींदी, कुझु मसइला हू हल करे थींदा। गुड साईं, पर मां त इहा ॻाल्हि काफ़ी अरसे कई पई, हरूभरू एतिरो गेल कयो, एतिरा दफ़्तरनि जो नुक़सानु थियो, माण्हुनि कमु न कयो, ॿारनि जो शुक्र अलहमदुलिल्लाह ॻाल्हि खुटी पई आहे। हाणे काबीना कुझु ॻाल्हियूं मञंदी, कुझु न मञंदी। हुते बि आज़ाद कश्मीर में बि सभु ॻाल्हियूं कश्मीरियनि वाह ख़ुदा जे सभु ॻाल्हियूं मञाए, सभु ॻाल्हियूं मञाए वरितऊं ऐं सभिनी खां रिआयती पैकेज ते कश्मीरी रहे थो असां वटि आज़ाद कश्मीर। यस, अञा रिआयती थी वेंदो, ऐं अञा रिआयती थी वेंदो। बाक़ी जेके सूरनि में आहिनि उन्हनि जी या क़दुरु न आहे या हू पंहिंजी क़दुरु मञाइण नथा ॼाणीनि। बाक़ी हुननि त मञाए वरितो ऐं पहिरीं बि रिआयत में आहे, वधीक रिआयत वठी छॾियूं। ही जेके 99% आबादी आहे बाक़ी मुल्क जी, इहो रश करे सघे थी ऐं पर असां हुननि जा साड़ नथा कयूं कश्मीरियुनि खां। भला करे हू बि ईअं रिआयती पैकेज ते रहनि, असां ते बि को रिआयत मिली वञे त हर्ज न आहे। कुझु नज़र करम थिए, हा कुझु नज़र करम थी वञे।